अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नाज़रीन अव्हांखे ख़बर आहे त असीं सरहद खे टाउन कमेटी जो दर्जो ॾियण जे हवाले सां हीअ असांजी सीरीज़ हली रही आहे, जंहिंजो नालो ई आहे सरहद जो सवाल। सो उन सिलसिले में असीं अॼु पावर हाउस पहुता आहियूं, जिते शेर इताद सरह जा सीनियर वाइस चेयरमैन ऐं MQM जा साबिक़ा ज़ोनल अॻुवाण साईं नूरदीन ज़ंगी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर, सभ खां पहिरियां तव्हांखे असीं भलीकार चऊं था पिया ऐं असांखे इहो ॿुधाइजो त जेका तव्हांजी अॻुवाणी में काफ़ी साल अॻु में सरहद खे टाउन कमेटी जो दर्जो ॾियण जे हवाले सां जेका जदोजहद हले पई, उहा आख़िर छो जेको आहे उहा सिलो थी वई आहे ऐं उन जूं कहिड़ियूं वजूहात आहिनि ऐं टाउन कमेटी जो दर्जो छाजे लाइ सरहद खे न पियो मिले? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरें तव्हां दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार आहियां। जेतिरी ॻाल्हि माना सरहद खे टाउन जो दर्जो जे हवाले सां आहे, 2019 में असां जेको आहे दोस्तनि खे चांहि पार्टी ते इनवाइट कयोसीं। हुन में जेको आहे इहो दोस्तनि ख़्यालु ज़ाहिर कयो त यार सरहद खे टाउन जो दर्जो ॾियारियो वञे। उहो छाजे करे? जो मिसाल असांजा वसाइल न आहिनि, UC जा वसाइल एतिरा न आहिनि। बहितर असांजे शहर खे 3 UCनि में विरायो वियो आहे ऐं उन जे करे जेको आहे न असांजी सरहद सिटी जी जेकी पॉपुलेशन आहे उहा सरहद अराउंड जेको आहे उहो लख खां मथे आहे शुमारी जेकी आहे। उन जे करे असां इहो तइ कयोसीं त यार जॾहिं मुख़्तलिफ़ शहर जेके आहिनि सिंध जा, वेझो असांजो आदिलपुर आहे, हिकिड़ी UC ते माना बदल आहे, उहो माना जेको आहे न टाउन थी सघे थो, त असांजो शहर टाउन छो नथो थी सघे? हिन जे लाइ जेको आहे दोस्तनि हिकिड़ी सरहद टाउन जदोजहद कमेटी ठाही, जंहिंमें मां शहरी ताज जी माना नुमाइंदगी कयां पियो। उन सां गॾु जेको आहे असांजो दोस्त आहे कॉमरेड नज़ीर अहमद शेख साहिबु ऐं ॿियो अब्दुल हफ़ीज़ डैर। असां तमामु सियासी समाजी धुरियुनि सां, इतादनि जे माना सरबराहनि सां मुलाक़ात कयूंसीं। हुन में सभिनि जा व्यूज़ वरितासीं। उन्हनि तमामु भली मोट ॾिनी ऐं जेको आवाम जेकी आहे हुन बि सुठी मोट ॾिनी। इन मसइले खे खणी करे उन टाइम इलेक्शन हले पियो, बाए इलेक्शन मोहम्मद बख्श ख़ान ऐं अहमद अली ख़ान जे विच में। हुन में असां इहे शयूं जॾहिं पोइ माना कंपेन हले पई, जेको बि सियासतदान अचे पियो, जंहिंजी बि माना सपोर्ट जो अचे पियो, उनखे असां पहिरियों मुतालबो इहो रखूं पिया त असांजे सरहद खे टाउन जो दर्जो ॾियारियो। पोइ इहो हलंदो हलंदो इन में असां शुक्रगुज़ार आहियूं मोहतरम मीर हमज़ा ख़ान सुंदराणी जा, जंहिं जेको आहे इन मसइले में असांजो वॾो साथ ॾिनो। उन में जेको आहे न बिलावल साहिबु चेयरमैन पीपल्स पार्टी जॾहिं खानगढ़ आया बाए इलेक्शन जे सिलसिले में इलेक्शन कंपेन मोहम्मद बख्श ख़ान जे हलाइण जे लाइ, त हुनखे असां मीर हसन ख़ान सुंदराणी जे पैड ते मीर हमज़ा ख़ान खे रिक्वेस्ट कईसीं त तव्हां पंहिंजे पैड ते जेको आहे लिखी ॾियो ऐं असांजी इहा एप्लीकेशन जेको आहे बिलावल साहिब ताईं पुॼायो। उन प्रोग्राम में बि वियासीं, माना बाक़ाइदा उहा दरख़्वास्त जेकी आहे उहा पेश कई हुई। पोइ साईं जन आया, मिसाल आहे बिलावल भुटो, जंहिं माना कैंपेन ते सरहद में मेन मतिलबु जेको अॾो आहे हिते माना जेको कंटेनर हुयो उन ते बीह करे जेकी तकरीर कयूं, उन में बि उन वाइदो कयो त जेको आहे इनशाला सरहद खे असां टाउन कराईंदासीं। इहा ॻाल्हि थी वई, इलेक्शन थी वियो, उन खां पोइ बि माना इहो सिलसिलो हलंदो रहियो। असांखे इहा माना इतला मिलंदी रही त बाबा कमु जेको आहे ज़ोर शोर सां हले थो ऐं कमु जेको आहे टेबल ते पुॼी वियो आहे। उन टाइम मिनिस्टर हुयो सईद गनी बल्दियात जो, जंहिं ॾींहुं माना उहो इन मसइले खे हल करण जे लाइ बाक़ाइदा रेडी हो, त माना हुनजी मिनिस्ट्री जेको आहे उहा तब्दील थी वई ऐं साईं नासिर शाह अची वियो। उन खां पोइ उहा काॾे वई फाइल, काॾे न वई, माना इहा ख़बर न पई। पर असांखे इहा ख़बर पई त माना जेको आहे न इहो मसइलो सियासी माना हुनजे नज़र थी वियो आहे। हिन जे लाइ बि असां वरी कंपेन हलाईसीं, प्रिंट मीडिया ते, हर शइ हर जॻह ते इहा ॻाल्हि कईसीं त बाबा असांजो मसइलो त रुली वियो। इन जे करे रुली वियो त माना जेको आहे हाणे हिन में सियासत इन्वॉल्व थी वई ऐं सियासी माना जेके नुमाइंदा आहिनि असांजा, उन्हनि जी माना हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी माना जेको आहे न हिकिड़ो मक़सदु उन में इन्वॉल्व थी वियो त बाबा असांजो फ़ाइदो, हिकिड़ी धुर चए पई असांजो थिए फ़ाइदो, ॿी धुर चए पई त असांजो फ़ाइदो थिए पियो। त इन सिलसिले में आवाम जो कंहिं न सोचियो। आवाम खे माना सरहद जी आवाम खे इहो वॾो धकु अची वियो। ॿी माना तव्हां पुछो त जेको आहे सुस्त छो थी वियो, त असांजी थोरी इहा कमज़ोरी असांजी बि आहे। असां सरहद में जेके बि असां कमु कयूं था पिया, सियासी समाजी दोस्त, जॾहिं कमु माना पीक ते अचे थो त माना जब उनखे सभु ऑन कंदा आहिनि त बाबा इहो मसइलो मां करायो, हिन करायो, हुन करायो। पर जॾहिं माना उहो थोरो पोइ ते हले वञे थो त हर को माना चुप करे ठापुर थी करे वेही रहे थो।
अगरि मां पंहिंजी हिकिड़े हुन ते चवां थो पियो त तव्हां साफ़ी दोस्त आहियो, सरद प्रेस क्लब बि असांजो वॾो माना साथ ॾिनो आहे, वॾो किरदारु अदा कयो आहे इन मसइले खे हर जॻह ते माना उथायो आहे। ऐं बाक़ाइदा प्रिंट ऐं फेसबुक वग़ैरह ते या पंहिंजी हुन में जेको आहे जेके बि पंहिंजा चैनल आहिनि उन्हनि ते माशाल्लाह सरद प्रेस क्लब असांजो सॻारो किरदारु अदा कयो आहे। पोइ इन हिसाब सां पोइ इहो मसइलो रहिजी वियो। वरी हाणे जेको आहे न वरी जेको आहे पंहिंजा इलेक्शन जा जेको माहौल अची वियो आहे ऐं तव्हां ॾिसो था पिया त माना जेको आहे न हर को सोचे थो त हाणे हिन वक़्तु जेको आहे इहे सियासी माण्हू जेके उज़र खाइनि ते निकिता आहिनि माना जेको आहे न इन मसइले खे ॿुधंदा, तवजो बि ॾींदा। पोइ इन हिसाब सां हाणे तव्हां इहा महिरबानी कई आहे, हिकिड़ो माशाल्लाह वॾो प्रोग्राम थियो मेडिकल हवाले सां मोहबत लखण में, उते तव्हां इन मसइले खे जेको आहे उथियारियो ऐं इंटरव्यू बि कयो शहरी ताज जे चेयरमैन सां। पोइ मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त माना जेको आहे न जॾहिं इहा असां कमेटी ठाहीसीं जॾहिं शुरू कईसीं त शहरी ताज जे चेयरमैन ऐं जनरल सेक्रेटरी माना फ़कीर कामिल लखण ऐं सिकंदर अली उगाई जेको असांजो तमामु प्यारो दोस्त आहे, साहबी बि आहे, उस्ताद बि आहे, क़ाबिल एतिराम आहे, उन्हनि मूंखे इहो टास्क ॾिनो त भाई शहरी ताज जे प्लेटफॉर्म तां तव्हां फुली माना जेको आहे न उहो अथोराइज़ आहियो, असांजो साथ तव्हां सां आहे, तव्हां इन मसइले खे खणो। ठीकु आहे। हाणे मूंखे सर इहो ॿुधाइजो त जेकॾहिं टाउन थिए थो पियो त पोइ असां जेकी तव्हां चओ था त सियासी उन में पंहिंजा मक़ासिद शामिल थी विया त उन्हनि में उन्हनि जो कहिड़ो नुक़सानु थिए थो, या जेकॾहिं हिन टाइम टिनि यूसीज़ में सरहद खे विरायो वियो आहे त हिन वक़्तु उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो थो मिले, यूसीज़ में उन्हनि खे फ़ाइदो मिले थो, टाउन में कहिड़ो नुक़सानु थींदो? ॿिन्हिनि सूरतनि में आवाम जो फ़ाइदो घटि आहे, उन्हनि जो फ़ाइदो वधीक आहे। छो त जेको यूसी में विरायो वियो आहे शहर खे त बि उन्हनि जो फ़ाइदो आहे। जे शहर हिकु ई जाइ ते हुजे त ज़ाहिर ॻाल्हि आहे माना पोइ चेयरमैन जी सीट आहे, टाउन जी चेयरमैन जी सीट हूंदी उहा माना जेको आहे न उहा हुनजे लाइ ख़तरे में हूंदी त मतां आवाम हिकिड़ी जाइ ते माना जेको आहे न थी करे माना कंहिं सियासी धुर खे माना जेको आहे न लिफ्ट न कराए या मिसाल पंहिंजो चेयरमैन पाण कराइण में कामयाबु थी वञनि। टाउन बि चेयरमैन जॾहिं थींदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे फ़ाइदो उन्हनि जो ई थींदो। आवाम जो को माण्हू आवाम जी चॉइस आहे माण्हू कोन ईंदो, उन्हनि जी चॉइस सां ईंदो, उनजी नौकरियूं उनजी एसएनी में जेकी नौकरियूं हूंदियूं उहे पाण में विरहाईंदा। ज़ाहिर आहे चेयरमैन कराईंदा त उनजा जेके फंड्स ईंदा जेके उहो पंहिंजे मक़ासिद लाइ इस्तेमालु कराईंदा। आवाम खे त हिन में घटि फ़ाइदो थींदो, पर इहो फ़ाइदो आहे त असांजा वसाइल पंहिंजा थी वेंदा। जे ज़ोर ॾेई करे चेयरमैन वटि वेंदासीं, गॾिजी वेंदासीं, इनशाला शहर जो चेयरमैन जेको आहे न असांखे ऑन कंदो ऐं शहर खे फ़ाइदो ॾींदो। हाणे कीअं आख़िर इन मसइले खे जेको आहे अॻिते वधाइजे, कीअं जदोजहद कजे, कीअं जेको आहे इहो पंहिंजो सरहद जी आवाम खे हक़ वठाइजे? हिन जे लाइ त मां वरी बि माना जेको आहे तमामु जेके सियासी समाज जी धुरियूं आहिनि मां हुनखे इहा ई रिक्वेस्ट दरख़्वास्त कंदुमि, हथबदी अर्ज़ु कंदुमि त भाउ सभु मिली करे जेको आहे न इन क़दम खे खणंदासीं। ऐं जेको हाणे इलेक्शन जो दौर बि अचण वारो आहे, साल आहे मसां हिन विच में बल्दिया इलेक्शन में, त असां मिली जुली करे जे हिकु थी करे माना जेको आहे न हर इत्तेहाद मां माना माण्हू वठी करे हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहे वञे माना टाउन जी कमेटी जे लाइ ठाराइण जे लाइ, त हुन में जेको आहे असां वॾो सॻारो किरदारु अदा करे सघूं था। हुन में हर कंहिंजी नुमाइंदगी बि थी वेंदी ऐं हर कंहिंजो नालो बि थी वेंदो। हर को अॼुकल्ह जेको आहे पब्लिसिटी जी कढ आहे, फ़ाइदो कोई न ॾिसंदो आहे, पंहिंजी पर्सनल माना ॾिसंदो आहे त यार मुंहिंजो नालो थिए। बाबा इन जे लाइ असां दरख़्वास्त कयूं था त पंहिंजे नाले वाले खे छॾे करे आवाम जी सोचूं त आवाम में असांजा घर बि अचनि था, असांजा कुटुंब बि अचनि था, असांजा दोस्त बि अचनि था, बच्चा बि अचनि था। मुस्तक़बिल जो फ़ाइदो असांजो फ़ाइदो, तमामु क़ौमियत जो फ़ाइदो, तमामु बिरादरियुनि जो फ़ाइदो। इन खे टाउन कराइण लाइ सभु धुरियूं गॾु थियूं ऐं गॾिजी जेको आहे न वरी हाणे इन खे हलायूं त जीअं असां हिन में इन बल्दिया इलेक्शन में इन जो फ़ाइदो खणी सघूं। मथियों इलेक्शन अचे त असां पोइ बि माना जेको आहे न उनखे ताक़त सां माना जेको आहे मसइले खे खणी सघूं। ओके सर, थैंक यू सर।